बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिल करीम व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन। मलफूज़ात शरीफ में ख़लीफ़े महमूद फ़क़ीह निज़ामानी रहमतुल्लाह अलैहि खां मनक़ूल आहे। पाण फ़रमायूं त हदीस शरीफ ला सलात इल्ला बिहुज़ूरिल क़ल्ब सही ऐं सनद जी कवी ऐं मुतवातिर आहे ऐं उहा पक आहे त दिलि जे हुज़ूर खां सवाइ नमाज़ असल दुरुस्त न थींदी। पर अॻियनि आलमनि सगुरनि जो अहिड़ी नमाज़ जी जवाज़ जी फ़तवा ॾिनी अथनि, सो रुगो हिन करे त जेकॾहिं बग़ैर हुज़ूर क़ल्ब जे अदा कयल नमाज़ खे सफ़ा नाजाइज़ ॿुधायो वेंदो त जॾहिं त उहा दौलत उज़्मा आम तरह सभु कंहिं माण्हू खे मुयसरु नथी थी सघे, तंहिं करे माण्हू नमाज़ छॾे ॾींदा ऐं नमाज़ जे छॾण जे करे इस्लाम जी रस्म गुम थी वेंदी। तंहिं करे रुगो इस्लाम जी रस्म क़ाइमु रखण जे लाइ जवाज़ जी फ़तवा ॾिनी अथनि। हिन नक़ुल शरीफ़ में नमाज़ खे दिलि जे हुज़ूर सां पढ़ण जो दर्स मिले थो। अल्लाह ताला खां दुआ आहे त मालिक करीम असांखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुताबिक़त में कामिल नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं असांखे इमामुल आरिफ़ीन हज़रत पीर साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी क़ुद्दस सिरुहुल अज़ीज़ जी तालीमात जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन बिजाहि नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम।